दोस्तों एक दफ़े जी ॻाल्हि आहे त जलाल चंडियो साहब हिकु महफ़िल में ॻायो पिए त हुते हिकु अमरा क़ुर पाक खणी पहुची वियो ऐं चवणु लॻो त जलाल चंड साहब असां तव्हांजे हिकु शागिर्द कंहिं मुंहिंजी में चोरी कई आहे, महिरबानी करे मुंहिंजी में वराए ॾियो। दोस्तों जॾहिं हिन अमरा इहा ॻाल्हि कई त पोइ जेके जलाल चांडी साहब जी स्टेज ते ऐं महफ़िल में जेके माण्हू वेठा हुआ हुते जलाल चांडी साहब महफ़िल में ऐं उन राग में चयो त बाबा जंहिं बि हिन दोस्त जी में खई हुजे त महिरबानी करे अधे जी में वापसी करे ॾियो, पर को बि कोन उथियो हुतां। दोस्तों उन हमरा खां उस्ताद जलाल चांडी साहब क़ुर पाक वरितो, क़ुर पाक वठी अखियुनि ते चुमियूं ॾेई क़ुर पाक वापसी कयईं। दोस्तों पोइ जलाल चांडी उन हमरा खे चयो त बाबा हीउ क़ुर पाक तूं खणी त आयो आहीं, पर हीउ क़ुर पाक तूं खणी वञ ऐं हीअ का मामूली शइ कोन्हे जो तूं खणी आयो आहीं। हा हीअ 5000 रुपया वठि ऐं खेसि चयईंसि त फलाणे ॾींहुं अचिजांइ मूं वटि मोरे शहर में, पोइ भले तूं हुते अचिजांइ, जेका मुंहिंजी में तव्हांखे वणे भली में जेका तोखे वणे उहा तूं भले काए वञजांइ। कुझु ॾींहं गुज़रिया त हू हमरा जंहिंजी में चोरी थी वई उहो उस्ताद जलाल चांडी साहब जे ॻोठु मोरे में पहुची वियो। पुछा कंदे कंदे उस्ताद जलाल चांडी जो घर किथे आहे, उस्ताद जलाल चांडी जो घर किथे आहे। पोइ खेसि माण्हुनि ॿुधायो त बाबा दोस्तों पुछा कंदो कंदो कुझु माण्हुनि ॿुधायो बाबा तव्हां उस्ताद जलाल चांडी साहब जो ॻोठु जेको आहे घर जेको आहे फुलनि में आहे। छो जो दोस्तों जलाल चांडी साहब तमामु घणो मशहूरु हो, वॾनि पोड़नि पकनि ऐं नंढड़नि ऐं हर ॿार गली जे नंढड़े नंढड़े ॿार खे बि ख़बर हुई त उस्ताद जलाल चांडी जो घर हीअ आहे। इन करे हू अची पहुतो उस्ताद जलाल चांडी साहब जे घर। दोस्तों पोइ जॾहिं हमरा उस्ताद जलाल चांडी जे उताक ते आयो त उन उस्ताद जलाल चांडी साहब खे चयो त मूंखे पंहिंजी में तव्हां वराए ॾियो, तव्हां मूंसां वाइदो कयो आहे। त उस्ताद जलाल चांडी साहब चयो तव्हां वेहो, तव्हांखे बिल्कुलु में मिलंदी। जॾहिं दोस्तों उहो हमरा वेठो त हुन लाइ तमामु घणी ख़िदमत कई, हुनखे चयईं त बाबा जलाल चांडी साहब तव्हां लाइ वाइदो जेको कयो आहे उहो पूरो थींदो। मानी खाराई, मखण, चांहि ऐं वॾो महिमान नवाज़, वॾो ख़ुशि तबियत माण्हू हो, वॾो कचहरी वारो माण्हू हो। हुन तां कचहरी कयईं, वेही विहारी ऐं मानी टिकी बि खाराई। पोइ दोस्तों ॾाढियूं घाटियूं चांहि लस्सी मखण सभु खाराई। पोइ दोस्तों उस्ताद जलाल चांडी साहब चयो हल त असां पंहिंजे वाड़े ते हलूं था। पोइ दोस्तों जॾहिं वाड़े ते विया त हुते सभिनि खां भलियुनि मां भलियूं मेयूं ॾेखारियईं जेके हुनखे तमामु वणियूं। हुनखे चयईं बाबा जेका तोखे पसंदि अचे उहा में का। दोस्तों उहो हमरा ॾिसंदो रहियो, जांचींदो रहियो, ॾिसंदे हिकिड़ी में हुनखे तमामु भली पसंदि आई। उस्ताद जलाल चांडी साहब चयो बाबा हे सॼो वाड़ो मुंहिंजो आहे, जेका बि तोखे अञा बि घणी पसंदि हुजे उहा तव्हां कयो। त हुन सभिनि खां भली में खे पसंदि कई। तक़रीबन हुनजी क़ीमत हुन वक़्तु तक़रीबन 2 लख रुपया ताईं हुई। दोस्तों जॾहिं उहा में हमरा खे वणी त उस्ताद जलाल चांडी साहब चयो बाबा तूं भले हे में काहे वञ ऐं संदसि में खे लाइ हिकिड़ी डाक्सन बि कराए ॾिनई ऐं हुनजो किरायो बि पंहिंजो पाण ॾिनई। दोस्तों इहा हूंदी आहे इंसान जी वॾी दिलि, इन खे चइबो आहे वॾे माण्हू जी दिलि। छो जो हिकिड़ो पंहिंजो माल मता ॾिनई ऐं पंहिंजो किरायो ॾिनई, 5000 हुनखे ख़र्ची ॾिनई। इहा हूंदी आहे वॾी दिलि। हिकिड़े मोतबर माण्हू ऐं सुरीले फ़नकार जी इहा हिकिड़ी वॾी निशानी आहे जंहिं पंहिंजी पाण ते हर ॻाल्हि कयईं। दोस्तों उस्ताद जलाल चांडी साहब खे फुर लुट ऐं चोरी धाड़नि खां तमामु घणी नफ़रत हूंदी हुई ऐं इन्हनि शयुनि खां ख़ाइसि करे सभिनि दोस्तनि खे मना कंदो त बाबा इहे शयूं ग़लति आहिनि, इहे ग़लतियुनि तरफ़ न वञो। उहो सम्झाईंदो बि रहंदो हो। हिकिड़ो नेक दिलि इंसानु हो, पर सुरीलो फ़नकार त हो, पर उहो हिकिड़ो नेक दिलि ऐं ईमानदार माण्हू बि हो, छो जो ग़लति शयुनि खां हू मना कंदो हो। दोस्तों उस्ताद जलाल चांडी जी हिकिड़ी वॾी में वॾी ख़ूबी इहा हुई जो हू इंसाफ़ ऐं सही तरह जा फ़ैसिला, हक़ जा फ़ैसिला, हक़ जी ॻाल्हि ते वेंदो हो। बाक़ी ग़लति कमु ऐं ग़लति पासनि ॾे या ग़लति ॻाल्हि जे तरफ़ कॾहिं बि न वेंदो हो। हिकिड़ी हुन में वॾी इहा ख़ूबी हुई। हिकिड़े इंसान में हर ख़ूबी हूंदी आहे, पर हिन में इहा वॾी हिकिड़ी ख़ूबी हुई। दोस्तों जॾहिं बि को माण्हू हुनजे तॾे ते हुनजो ताक़ ते कंहिं मसइले लाइ आयो त हू संदसि मना न कंदो हो ऐं हक़ जा फ़ैसिला, हक़ जी ॻाल्हि ऐं जेकॾहिं को हक़ ते न बीहंदो हो त उहो पंहिंजे खीसे मां पंहिंजे घरां कुझु भरे ॾेई छॾंदो हुआ। ठीकु आहे तव्हां अगरि हे ग़लति आहे, हे क़सम थो करे त हुनखे छॾियो, हीअ मां पाण ई ॾियण लाइ तयारु आहियां। छो जो हू हक़ जा फ़ैसिला कंदो। बाक़ाया जेके हू पंहिंजा फ़ैसिला पाण कंदो, जेके हू नथा मञनि त पोइ उन्हनि खे हिकिड़े खे छॾे ॾींदो। उनजो फ़ैसिले जेको बि जुर्मानो जेका शइ थींदी उहो पाण जो पाण भरंदो, छो जो हिकिड़े वॾे दिलि ऐं वॾे मोतबर इंसान जी हिकिड़ी निशानी आहे। दोस्तों जॾहिं हुन हमरा खे में वापसी मिली त उस्ताद जलाल चांडी साहब खे वॾा वॾा भाकुर पातईं बि तमामु घणो ख़ुशि थी निकितो ऐं चवणु लॻो उस्ताद जलाल चांडी बाबा जंहिं बि शइ जी अञा बि कॾहिं का परेशानी हुजे त तूं असांखे ॿुधाए सघींदो। दोस्तों अगरि तव्हांखे हीउ वाक़ियो पसंदि आयो हुजे त तव्हां पंहिंजे भाउ नेक मोहम्मद ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। इंशाअल्लाह अॻी वीडियो मिलंदासीं ऐं पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।